बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। खैरात फ़ी सबीलिल्लाह जे मौक़े ते सोने प्रोग्राम में अल्लाह ताला तव्हां असांखे अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। अल्लाह मिठड़े खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी जो अचणु क़बूल फरमाए, सभिनी जो वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। जिन दोस्तनि हीउ ख़ैर जो प्रोग्राम कयो आहे, अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि जे ख़ैर खे बि क़बूल फरमाए। बिरादर मोहतरम भाउ हकानी साहब खे घणो कुझु ॿुधायो। सच इहो आहे, दुनिया ॼण त चवंदा आहिनि ॾींहं ई ॿ, ॼण हिकिड़ो अचण जो ख़ुशी थी वई, वाह वाह पुटड़ो जाओ पुटड़ो जाओ पुटड़ो जाओ, विच में छा थियो ख़बर ई कान पई, ॾींहं गुज़री हाणे फौत थी वियो। ॼण त इहे ॿ ॾींहं, इन्हनि ॿिनि ॾींहंनि जे विच में छा थियो उहो हर हिकु माण्हू पाण खां वाक़िफ़ु आहे, इलाइक़े खां वाक़िफ़ु आहे। माण्हुनि जे ॾाढो अॼु चरिया माण्हू न आहिनि, सभु सुञाणनि था। मूंखे यादि आहे त हिन वता कम मां अॻे बि आयो आहियां, मरहूम कौड़ल ख़ान, अल्लाह ताला उनजे क़बर ते बि रहम जा मींहं नाज़िल फरमाए। अॼु उहे उन्हनि खे भाऊ खे ॿुधायो त बिरादरम भाऊ ग़ुलाम शबीर साहब मदीने पाक खे यादि कंदे कंदे अलाह खे प्यारा थी विया। ख़बर कान्हे माण्हू इरादो कहिड़ो थो करे, मामिलो छा थो बणिजे। अॼु आहियूं, ॾींहुं ईंदो न हूंदासीं, केतिरो वक़्तु आहियूं पर मां कंहिंखे ख़बर कोन्हे। अचानक मौत ईंदो माण्हू खे, उहो थोरी मोहलत बि न मिलंदी, इहो ज़हन ते हुजेव। कॾहिं कॾहिं केतिरा वाक़िया अहिड़ा थी विया आहिनि, अचानक माण्हू अची विया, माण्हूअ जे जिस्म ते कपिड़ो कोन्हे, कपिड़े पाइण जेतिरी बि हुनखे इजाज़त न आहे, उन हालत में हल बाबा इहो वियो। अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां ऐं असां सभिनी जी मौत चङो फरमाए। बहरहाल ॾुखनि सां गॾु सुख हीअं बि थींदो आहे, ॾुखनि सां गॾु ख़ुशी। ॾुख इहो आहे त मरहूम खे हयातीअ में मदीनतुल मुनव्वरा, मक्कतुल मुकर्रम, बैतुल्लाह, रोज़े रसूल जी ज़ियारत नसीब न थी। पर हदीस जे रूह सां त जेको माण्हू नेकीअ जो इरादो थो करे, थोरो तवजो कयो। हिकिड़ो माण्हू क़ुर पाक खे पढ़ण जे लाइ वेठो, पूरो क़ुर पाक पढ़ी न सघियो, विच में वफ़ात करे वई। क़यामत जे ॾींहं ताईं क़ुर पढ़ंदड़नि जो सवाबु हुनजे अमल नामे में, हालांकि पढ़ी त कोन सघियो। मां अचण सां जॾहिं इहा मूंखे अॻु में ख़बर पई। बहरहाल हुन मरहूम खे जेको मदीनतुल मुनव्वरा ऐं मक्कतुल मुकर्रम जी तड़प हुई, उहा हुनजी बज़ाहिर त पूरी न थी, पर इहो मां अव्हांखे यकीन थो ॾियां त क़यामत ताईं हुनजे अमाल नामे में इहा कोशिशि त मदीने पाक वञा, मके पाक लिखी पई। क़यामत जेसिताईं क़यामत अचे, अलाए क़यामत कॾहिं ईंदी असांखे ख़बर कोन्हे, पर हिन जे अमाल नामे में इहा हर रोज़ पई शइ लिखबी त मदीने पाक जी तड़प, मदीने पाक जी तड़प। जंहिंखे अॼोके दौर में मके पाक मदीने पाक जी तड़प ते इहो माण्हू ख़ुशकिस्मत आहे, है न। माण्हूअ खे तड़प आहे ज़मीननि जी, माण्हुनि खे तड़प आहे ट्यूबवेल जी, माण्हुनि खे तड़प आहे पंहिंजे नौकरनि जी, पर जंहिं माण्हू खे तड़प लिखी वञे मदीने पाक ऐं मके पाक जी, त ॿियो छा। मां अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि मरहूमनि जे मथां पंहिंजे रहमत जी बारिश नाज़िल फरमाए। हदीस पाक में ईअं ईंदो आहे, आलमनि खां ॿुधो अथव, ईअं ईंदो आहे त हिकिड़ो माण्हूअ ते अज़ाब थींदो आहे क़बर में, अचानक फ़रिश्ता चुप थी वेंदा आहिनि, उहो दाहूं कंदो आहे त उन्हनि खे रहम न ईंदो आहे, पिया पंहिंजो कारवाई शुरू कंदा आहिनि, हलंदी आहे पई। अचानक जो ॾिसंदो आहे त उहे बीह रहंदा आहिनि, पोइ हे परेशान थींदो आहे त अलाए छो धकु न हयूं, अञा न हयूं, अञा न हयूं, अञा न हयूं। नेठि मजबूर थी पुछंदुनि त बाबा ख़ैर त आहे, तव्हां मुंहिंजे दाहुनि कुकुनि ते रहम न पिया कयो, अॼु तव्हांखे छा थी वियो जो चुप थी आहे। चवंदा आहिनि त तुंहिंजे ख़ानदान में तुंहिंजे बचड़े अॼु क़ुर पाक जी शुरूआति कई आहे, अलाह उन क़ुर जे ऐं सच इहो आहे त चंद ॾींहंनि जी जो मां बि अव्हांजे इलाइक़े जो आहियां, परे जो न आहियां, मां बि ॼण अव्हांजे इलाइक़े पंहिंजो इलाइक़ो आहे न, ख़ैरपुर, पिरियालो ऐं साईं कोटमीर वंदी पंहिंजा इलाइक़ा आहिनि, मां बि परे
जो न आहियां मां बि जंहिं घराणे सां तालुक़ रखां थो अल्हम्दुलिल्लाह दीनदारी घराणो बाबा साईं मुंहिंजो ऐं सम्झो त माशा अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां बि करोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए त वरी मुंहिंजे रिश्तेदारनि में बि ॾुखिया माण्हू खोड़ जिन जे नाले खां माण्हू डिॼंदा अहिड़ा मुंहिंजे रिश्तेदारनि में बि खोड़ माण्हू पैदा थिया जिन जे नाले खां माण्हू डिॼंदा त भई इहो जेको साम्हूं न अचणु पसंदि कंदा जेकॾहिं ॾिसंदा त फलाणो माण्हू अचे थो मुंहिंजा रिश्तेदार त माण्हू पासो करे वेंदा त मथां इहो माण्हू साम्हूं अचे अचण खां पोइ मथां कुझु करे वेंदी माना इहा हालत मुंहिंजे आॾो बि ईअं मां ॾिठो जॾहिं माण्हूअ जे नाले खां माण्हूअ जे मुंहं खां माण्हू डिॼंदो अॼु तव्हां हुननि खे ॻोल्हींदव त हुनजे क़बर ते को फुल पढ़ण जे लाइ तयारु न आहे हयाती आहे ज़िंदगी आहे पोइ कॾहिं वञूं कंहिंखे चऊं बसि आहियूं बाना जहिड़ा तड़ा अलाह जा बाना आहियूं औलाद पीउ माउ जी थींदी आहे न पोइ हिकिड़ा पुट अबे अम्मा जे फर्मा बरदारी में हूंदा आहिनि के थोरा ॾिंगा बि थी पवंदा आहिनि इहो बि मसइलो आहे के ॾिंगा बि थी पवंदा आहिनि पर आहे त औलाद हिन केरु चवंदो त ॾिंगो आहे तंहिंजे करे मुंहिंजो पुटु न आहे ईअं न चवंदो वधि में खणी हुकूमत जे भउ खां चवंदो त भाउ हिनखे मां आक थो कयां मां अख़बार में बयानु ॾींदो त मुंहिंजो पुट सां वास्तो न आहे उनजे बाबा किरदार खां मां ॿधल न आहियां वधि में ईअं चवंदो त मथां सुभाणे पुलिस जो टोड़ो मूंखे खीचे में पए ईअं कंदो पर हुनजो अंदरि सिजंदो पियो हूंदो त मां पुट जे लाइ इहे लफ़्ज़ कीअं चवां कहिड़ो बि करो खोटो भलो ढिलो सभु अबे अम्मा जी औलाद हूंदी आहे उहो चङो हूंदो आहे त अलाह खे पंहिंजे मुंहं सां चवंदा रब इन जी पारत थी पर जे ॾिंगड़ो हूंदो तॾहिं उनखे न चवंदा त अलाह तबाह कर उनखे चवंदा रब साईं इनखे भला सुधार हा न इनखे सुधार कीअं कंदा हे त अबे अम्मा जो थोरनि ॾींहंनि जे लाइ रिश्तो आहे अबे अम्मा जो थोरनि ॾींहंनि जे लाइ कंहिंखे औलाद थी पोइ पुटु केतिरी उमिरि पाए सघियो पोइ साल 2 साल 10 साल 50 साल अबे जी उमिरि बि ईअं हुनजी उमिरि बि ईअं नेठि इहो मोकिलाईंदो पीउ माउ खां या पीउ माउ हिन खां मोकिलाए वेंदा इन 50 साल जी उमिरि में माण्हू पंहिंजे औलाद ते सिर कुर्बान करण जे लाइ तयारु वेठो आहे चवंदो त मुंहिंजे बचे खे ईज़ा न अचे अदा उहा मूंखे तकलीफ़ अचे अबा पुलिस जो घेराव थी वियो अबा फलाणो 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 उनखे अबो लिकाए छॾींदो चवंदो त दादा मां हलां थो मुंहिंजो छोकिरो कोन्हे कूड़ो ॻाल्हाए बि चवंदो त मूंखे तकलीफ़ अचे मुंहिंजे बचे खे न अचे रिश्तो 50-100 साल जो पर जंहिं पाण पंहिंजे कुदरत जे हथनि सां ठाहियो आहे उनखे कोड़ा उनखे मिठा पर थोरो असांखे हयाव करणु खपे जे भेटाई रहमतुल्लाह अलैह चयो आहे त पाण ई ईंदमि हो त पर कुझु आऊं बि अॻु भरी थियां कुझु मूंखे बि हया अचे त मां बि होॾां अचां त पोइ उहो छॾींदो न त भला असांखे जहनम में विझण में अलाह खे फ़ाइदो कहिड़ो अलाह मां हिन कुटके ॾियण में अलाह खे त फ़ाइदो कोन्हे पर चए थो त ॾिस थोरो बेफ़रमानी थी पई आहे बेफ़रमानी ईअं थींदो आहे माण्हू ध्यानु कंदो आहे अजाए कंदो आहे पीउ खे बि कावड़ ईंदी आहे थोरे जो जिगर जो टुकड़ो आहे तॾहिं बि कन खां वठी 2-3 चमाटूं बि वाहे कढंदो औलाद खे पर उन खां नफ़रत न थींदी ईअं असां जहिड़ा बि आहियूं रब जा बाना जहिड़ा बि आहियूं भला बि रब जा बाना बाबा निमाज़ी जेके न उहे बि रब जा बाना जेके रिवाज पढ़नि ई नथा मतिलबु उहे सम्झनि त असां एतिरा फने खान आहियूं असांखे परवाह ई न हलाए असांखे छा कंदो न उहे बि रब जा बाना ॾाढ़ीअ वारा बि रब जा बाना त बेॾाढ़िया बि रब जा बाना ईअं निमाज़ी बि रब जा बाना बेनिमाज़ी बि रब जा बाना रोज़ायत बि बाना त बेरोज़ायत बि बाना नेकोकार बि बाना त बदकार बि बाना आहियूं सभु उन रब जा पर दिलि में रब ॾिसंदो आहे त थोरो मुंहिंजो ख़ौफ़ अथसि मूं ॾे तवजो अथसि सच ॿुधायांव त जंहिं उहो चवंदा आहिनि न त फिरौन पाण खे चवंदो रब एतिरे ताईं रब पाण खे सलाहींदो जो चवंदो अन रब कुमल आला वॾो त मां इलाह आहियां पोइ ईअं किताब में हूंदो आहे त पंहिंजे मुंहं सां वेही करे पंहिंजे मुंहं खे बुझा ॾींदो हरामी तूं त ॾिसे थो पाण खे आहे कुझु कोन मिड़ई माण्हुनि खे छा पता वरी बि तोखे मञूं बीठा अथई बाक़ी तुंहिंजो त हाल कोन्हे को पंहिंजे मुंहं खे बुझा ॾींदो त अलाह ताला खे बराबरि ईंदो त ॾिस पंहिंजी ॻाल्हि मञे थो पोइ एॾी थोरो तवजो कयो एॾो नाफ़रमान जो अलाह बि पाण खे सॾाए हुनजी उमिरि बि तमें समय साल थी 100 न सदियूं 2-3 सदियूं 200 साल एॾी उमिरि पर कॾहिं बि हुनखे मथे में सूर न पियो कॾहिं बि मथे में सूर न पियो ऐं हे निमाज़ी आहे ॿिए ॾींहं ते तड़पे थो मूंखे पेट में सूर मूंखे मथे में सूर उहा रब जी मर्ज़ी आहे न चई त भला पंहिंजे मुंहं सां चए थो न त मां कूड़ थो ॻाल्हायां अटकल थो कयां चालाकी थो कयां पंहिंजे मुंहं खे पाण बुझा ॾींदो त मूंखे त तूं ॼाणे थो मिड़ई अटकल कयूं बीठो वरी बि माण्हुनि खे मुंहिंजो अदब एतिराम था करनि मुंहिंजो हाल त कोन्हे पेट में वकड़ थो पए त भॼी करे बस थो काकूस कया अलाए छा हालत मुंहिंजी थी थिए इहो पाण खे ईअं बुझा ॾींदो पोइ अलाह ताला खे वरी इहा ॻाल्हि थींदी त ॾिस पाण खे ईअं करे थो अलाह वरी ढिल ॾेई छॾे ढिल एतिरी जो 100 साल 100 साल न 200 न 200-300 साल कॾहिं हुनखे मथे में सूर बि न पियो इहा वरी रब जी कुदरत आहे आहियूं जहिड़ा तहिड़ा सभु उन जा पर जे भेटाई चयो त कुझु पाण खे थोरो पाण खे उन पासे खे लाड़ींदो त यार होॾो अलाह वटि
ईअं कोन्हे त दाड़ीअ वारे खे माफ़ु कयां ॿिए दाड़ीअ खे भले खला लॻनि ईअं कोन्हे निमाज़ीअ खे माफ़ु कयां ॿिए निमाज़ीअ खे अलाह ॾिसंदो आहे दिलि खे जेकॾहिं निमाज़ी आहे सॼो ॾींहुं मस्जिद में ऐं माण्हू तो पेर थो माण्हुनि जा पियो खोटरे अलाह खे इन जे निमाज़ जी परवाह कोन्हे रोज़ायत त आहे पर चए थो त ॿिए कंहिंखे कुझु बि न ॾियां सभु कुझु मुंहिंजे पेट में हुजे अलाह खे रोज़ायत जी परवाह न आहे अलाह जी नज़र आहे दिलि ते जेकॾहिं हिकिड़ो ॾाढी कूड़ आहे बेनिमाज़ी आहे बेरोज़ायत आहे पर दिलि हुनजे में आहे त मुंहिंजा रब मां जहिड़ो आहियां पुछड़ो आहियां पर आहियां तुंहिंजो अलाह खे इहो वणंदो जेको ॿियनि जा पेर कढे थो थोरो मुसलत हुजे अलाह खे इन जी परवाह कोन्हे तंहिंजे करे सभई पाण खे उहो चवंदा आहिनि त उहो लावारिस न सम्झो सभिनी जो वारिस अलाह हुन खां बाद में वरी जेको नबी सुवारो असांखे ॾिनई न छा ॻाल्हि कजे मौलाना तव्हांखे ॿुधाए पियो त हिन दीन जे ख़ातिर साईं जन ते पथर बि हयां विया साईं जन खे ओद में तकलीफ़ ॾिनी वई साईं जन जे चेहरे ते धक हयां विया साईं जन जो ॾंदु मुबारक शहीद थियो हा न ताइफ़ में जिबरील अमीन अचे थो साईं जेकॾहिं तूं हुकुम करे हे फ़रिश्तो अलाह मूं सां गॾु मोकिलियो आहे ऐं मूंखे हुकुम थियो आहे त हिन फ़रिश्ते खे जेकॾहिं तव्हां चओ त मके ॾांहुं ॿ वॾा जबल खणी अचे इन्हनि ताइफ़ वारनि खे जीअं अन्न जा दाणा पीसबा आहिनि झंड में ईअं पी छॾे जिन तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे तॾहिं इमामुल अंबिया जिबरील खे फरमाइनि था त न जिबरील मां पंहिंजी उम्मत जी तबाही मोहम्मद करीम पंहिंजे ज़बान सां न कंदो तो पाण फरमायो अल्लाह महद क़ौमी फइन्नहुम ला यालमून मुंहिंजा रब मुंहिंजे क़ौम खे हिदायत करी मां मोहम्मद करीम खे नथा सुञाणा मां त इन्हनि जे लाइ रहमत बणिजी आयो आहियां पर जेसि ताईं इन्हनि खे हया वठे माना इहे सुञाणनि जिबरील जे हिननि मूंखे न सुञातो माना इन्हनि जे औलाद मूं ते कलमो पढ़ी पवंदो मां मोहम्मद करीम जा ॾुख दर्द लही हक़ीक़त इहा आहे हे जेके प्रोग्राम आहिनि इन्हनि जो वॾो मक़ाम आहे सच पुछो कंहिंजी दिलि आज़ारी न आहे हक़ीक़त जेकॾहिं सफ़ा सच जंहिंखे चइजे न त असां मुला घटि न आहे हा न असां ॾिसंदासीं त हिन ते कासे असरु पवंदो मूंखे पंहिंजो पेट भरणो आहे इहे सभु तरीक़ा बरीक़ा फिरका बिरका जेके अथव इहे छड़ो पेट जो चकर अथव ॿियो असांजो अलाह हिकु असांजो काबो हिकु असांजो क़ुर हिकु असांजो नबी सुवारो हिकु सभु कुझु असांजो हिकु निमाज़ हिकु पटको सुन्नत रसूलुल्लाह जी अब जेकॾहिं कंहिंखां पुछा कर अथव मुंहिंजा पटको जो बदिलो चवंदो रसूलुल्लाह जी सुन्नत आहे इहो वहाबीअ खां पुछ तॾहिं बि चवंदो रसूलुल्लाह जी सुन्नत आहे बिदअतीअ खां पुछ तॾहिं बि चवंदो रसूलुल्लाह जी सुन्नत आहे जेकॾहिं हिन खां पुछ त मौलवी साहिब हे ॾाढी जोर की थी चए रसूलुल्लाह जी सुन्नत आहे रसूल जी सुन्नत त सभिनी वटि आहे बाक़ी इख़्तिलाफ़ छा जो को कंहिंजे मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहे को मस्जिद में अचण जे लाइ तयारु न आहे त फलाणनि जी मस्जिद जो अलाह जो पर हालत इहा थी वई आहे इहे सभु पेट जा मसइला आहिनि थोरो तवजो कंदो त इनशाअल्लाह अज़ीज़ इहे आसान मसइला आहिनि कंहिं चयो त हिते हथ ॿधजनि कंहिं चयो त हिते हथ ॿधजनि हा न जहिड़ी हालत में आहे हिते ॿधो हुते ॿधो जाते ॿधो अचु त सही नी अलाह जी तरफ़ ते पर छड़ो इन इख़्तिलाफ़ में हिते हथ ॿधो तंहिंजे करे निमाज़ ई न पढ़ा न तूं अचु पोइ तुंहिंजो जहिड़ो हाल आहे अचु त छड़ो अचु त पोइ फरमाई त जॾहिं मुंहिंजे रहमत ॾे वेझो वेंदे त मां अलाह जी रहमत तोखे भाकुर में भरी हा न पुट जो थोरो मां तव्हांखां थोरो तवजो कजो असुर जो पुट उथे अबो अंदरि कमरे में निंड पियो आहे अचे अबे जो दरवाज़ो थो खड़काए त बाबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे बाबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे पुट दरवाज़ो खड़कायो पीउ जो कमरे जो बाबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे हाणे इहो पीउ जो उथंदो त ॿ टे लच्छियूं वहाए कढंदो पुट खे या चवंदो त मुंहिंजा अलाह तुंहिंजी महिरबानी जो पुट अचे मूंखे निमाज़ जे लाइ छो ठाहियो सदो बाक़ी हाणे जेकॾहिं चंडो हूंदो त पोइ बि ॻाल्हि आहे सदोरो ईअं औलाद खे दुआ कंदो त जंहिं मूंखे नेकी निमाज़ जे करे उथारियईं त बाबे खे शायदि निंड अची वई आहे बाबो त सवेर उथंदो आहे अॼु बाबे खे निंड आहे बाबे जो दरवाज़ो खड़काईं त जेॾी महिल पुट जो आवाज़ु बाबे जे कन ते पवंदो त पहिरीं दुआ अलाह खां घुरंदो त मुंहिंजा रब मुंहिंजे पुट जे पारां ते अॼु मुंहिंजे नेकीअ जे लाइ मूंखे उथारियो इहो मसइलो आहे त जेकॾहिं नेकीअ ॾे ईंदो त अलाह त टी मां वधीक प्यारु कंदड़ आहे पोइ छो असांखे चवंदो त तव्हांखे दरबदर कयां न कंदो मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे सुहिणियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जिन दिलनि में बुग़्ज़ रखियो उहे बि दुनिया में न रहिया जिन दिलनि पंहिंजनि खे कुशादो रखियो उहे बि दुनिया में न रहिया पर हुननि खे दुनिया भलाईअ सां यादि करे थी हुनजे मथां को कुल पढ़ण जे लाइ तयारु कोन्हे फ़र्क़ु इहो अथव इहो पाण ई तव्हां ॾिठो हूंदो जीअं मां तव्हांखे चयमि पई न त अहिड़ा हालात गुज़री विया जो अॼु कंहिंजे क़बर जे मथां को कुल पढ़ण जे लाइ तयारु न आहे पर कंहिंखे दिलनि मां भुलाए नथो सघे हा कंहिंखे दिलनि मां भुलाए नथो सघे तोड़े जो फौत थी वियो तॾहिं बि उन्हनि खे दिलि मां नथो भुलाए त जेकॾहिं को अहिड़ो पंहिंजो रिश्तेदार पर जेकॾहिं इहे किरदार आहिनि त अॼु उन ते को कुल पढ़ण जे लाइ तयारु न आहे तंहिंजे करे जेतिरो थी सघे पाण जे लाइ कुशादगी कजे हे ज़मीनूं हिते पई हूंदी बन सोरण मां कुझु न ईंदो
अब सम्झ में अचे थी हे पोखूं हिते पयूं हूंदियूं ख़बर न पई वीचारो वियो हलियो गुलाम शबीर वियो हलियो हुनजा इरादा कहिड़ा ख़बर ई न पई अचानक कुझु बि न थियो हाणे हुनजूं पोयूं सभु शयूं त मौजूदु आहिनि पर पाण मौजूदु कोन्हे पर हिननि खे लख आफ़रीन आहे त वरी उन्हनि जे प्रोग्राम खे क़ुर सां सींगारियो अथऊं क़ुर सां रसूलुल्लाह जे फरमान सां अॼु इहा जंहिंखे न सम्झ अची वई इहो माण्हू बि कामयाबु अथव न त मुंहिंजी बि उमिरि काफ़ी आहे मूंखे पुराणे वक़्त में बि यादि आहे अञा ताईं बि माण्हू कंदा आहिनि फलाणे जो ॿारो ॿुधो अथव ॻाल्हाए न ॿारो ॿुधो अथव ॿारो छाखे चवंदा 12 महीने खे फोत थी वियो ॿारो फलाणे जो 12 महीने हा बा इहे असांजा नाला रखियल हूअं त असांखे खाराईंदो न खाराईंदो इहे अटकलूं करे असां नाला रखी छॾिया आहिनि जुमाणो माना जुमाणे ते अबा मोले हकानी साहिब वटि अचिजा हा न अबा हाणे अबे जे लाइ ख़ैरात जुमाणो करिणो आहे ज़ाहिर त देसी मुर्गी कयूं हलवो कयूं शयूं कयूं इहे असांजा नाला अथव मतिलबु सम्झो त इहे को इहे जुमाणा इहे साईं चा 40 आहे इहे 12 पर जेकॾहिं इन खे पोइ बि को बि माण्हू कंहिं चङाईअ सां हलाईंदो त यार इहा ॻाल्हि भली अथव हा न इहा ॻाल्हि भली आहे न त मूंखे यादि आहे त माण्हू चवंदा आहिनि त फलाणे जे ॿारे जे मौक़े ते अबा उहो क्रिकेट रांदि जो प्रोग्राम रखियो वियो आहे फलाणे जे ॿारे जे मौक़े ते वॉलीबॉल रांदि कराई वई तव्हां बि ज़रूरु ॿुधो हूंदो फलाणे जे ॿारे जे मौक़े ते मां एतिरो बि पुराणे वक़्त में अख़बार में पढ़ियुमि त फलाणे जे ॿारे जे मौक़े ते रिछ ऐं कुतनि जी बच हाणे रिछ ऐं कुत जी बच थींदी ॿारे ते अबे जे ख़ैरात ते अबो ओघरायूं ॾींदो क़बर में त मुंहिंजे पुटनि ॾाढो भलो कमु कयो आहे पोइ रिछ कुते जी बच कई अथऊं पाण ई त अलाह ख़ुदा थो कयां पोइ बि जेकॾहिं कंहिंजे दिलि में अची वञे त मां पंहिंजे अबे खे हिन सुहिणे प्रोग्राम सां अबे खे यादि कयां त मां सम्झां थो इहो माण्हू मुबारकबाद जे लाइ बिरादर साईं बि पंहिंजनि वॾड़नि खे इन सां मामले सां यादि कयो आहे सच पुछो अॼोके दौर में अलाह ऐं अलाह जे रसूल जो नालो जंहिंजे ज़बान ते आहे इहो माण्हू बुज़ुर्ग अथव इहो माण्हू बुज़ुर्ग अथव सचाई में जे ॿुधायोमांव न भई हाणे थोरो बुज़ुर्ग हुजे हेठि ईअं कयूं तस्वीर ॾिसे त पैसा घणा थो ॾे खीसे मां कढे थो नथो कढे वरी फीणा पढ़ी करे चवां दादा ॿकर बि पुॼाए वञा इहो मुंहिंजो थींदो बाक़ी होॾे कोन थींदो आहे भला तव्हां पाण ई सम्झो नी आहे बाक़ी खाए हिकिड़ो लोड़ी पियो ईअं त कोन थींदो हा ईअं त न थींदो न बाक़ी तव्हांखे छड़ी पक हुजे त हाजी साहिबु ईंदो असांजे प्रोग्राम में दुआ घुरंदो या देसी मुर्गी खाराईंदासीं माखी खाराईंदासीं ऐं कंहिंखे जा गिहु भलो मखण भलो खाराईंदासीं हाजी साहिब जी दुआ हिकु टिका अबो घोघराई ॾींदो क़बर में ईअं कोन्हे इहो मिड़े अलाह ताला मूंखे तव्हां मूं कढी करे खारायो बाक़ी अॿे खे पाण हिसाब ॾियणो पवंदो ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए न भले मां जहिड़ा खणी सभु तव्हां जहिड़ा दुआऊं घुरनि साईं तव्हांजे मूंखे निंड तव्हांजे अॿे जे करे नथी अचे इहो चवंदुमि पर हूंदो मूंखे पंहिंजे पेट जो मसइलो तव्हांजी दुआ मूंखां कई हिसाब खे वधीक फ़ाइदो इहा ॻाल्हि औलाद जी दुआ छो त क़ुर चयो आहे त तूं जीअं क़ुर पाक थो चए हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अलाह से पैदा कयो आहे नूह हज़रत बीबी हवा खे वरी चयनि त घुमो फिरा खाओ पीओ पर वला तक़रबा हाज़िर शजर हिन वण ॾे न वञिजो न मोड़िया शैतान जे चकर में अची विया क़ुर थो चए त शैतान वसो विधो त इहो तोखे अलाह इन जे करे झलियो आहे त तूं हमेशह जन्नत में हूंदे मथां पोइ हूअं कढी छॾी हुई तंहिंजे करे चइबो हमेशह जन्नत बहरहाल किसो तमामु वॾो हाणे जेॾी महिल थियो अलाह ताला तोखे जो चयमि त हिन जे वेझो न वञा त रब मां ग़लती थी आई हाणे ॿ ई रोअंदा था किताबनि में अचे थो त बीबी हवा साइण खे उहो हिन ओलहे पासे ॾे उछलियो वियो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ओभारे पासे ॻाल्हि बनी इहे रोअंदा रड़ंदा छड़ा ॿ इंसान पूरी दुनिया में छा हुयो ख़ुदा थो ॼाणे हलंदे हलंदे रोअंदे रड़ंदे अरफात जे मैदान ते हाजी सुहारा ॾिसी आया अरफात मैदान ॾिसी आया उहो ई हो जबल ॾो जेको हिकिड़ो जबल जे हिन पासे ॾो हिकिड़ो हुन पासे ॾो ॿई रड़ंदा था त अचानक हिक ॿिए खे ॾिसी वरितऊं अलाह साईं फरमायो क़ुर थो चए त फतलक़ा आदम मिन रब्बिही कलमात फताब अलैहि पोइ आदम अलैहिस्सलाम जे रोअण ते अलाह खे रहम आयो ॿिन्ही जो रोअण ते पोइ अलाह ताला चयुसि भला हीअं चओ त छॾिजांइ हीअं चओ त राज़ी थियां उहे लफ़्ज़ अलाह सेखारियसि कहिड़ा फतक सिखियो आदम पंहिंजे रब खां कलमा कहिड़ा रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन ईअं चई अलाह ताला चयुसि हाणे पाण में भला परचा थी वियो आदम अलैहिस्सलाम सां रुठल रब परची पियो परचण में देरि न कंदो आहे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा सम्झाता फरमाए असांजे दिलि खे रब ॾिसंदो त बाने जे दिलि में मुंहिंजी अहमियत आहे बसि इहा ई असांखे खोड़ आहे मां रब खां दुआ थो कयां त अलाह ताला उन्हनि मरहूमनि जे मथां अलाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए अलाह ताला जेके बि वॾड़ा फौत थी विया या हिन उता कमिया जी कौरल ख़ान उहे बि फौत थी विया भाउ ग़ुलाम शबीर साहिबु या ॿिया के जेके बि फौत थी विया आहिनि मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमाए पोइ सिंधीअ में चवंदा आहिनि तबा कुझु न कंदा छॾे केतिरो कंदासीं परे ईअं ॿुधो अथव न
परचण ते ईंदो आहे त देरि न कंदो आहे। मां दोस्तनि खे थोरो थोरो तवजो कयो ॿुधायां आहिनि त इहा ॻाल्हियूं हिक ॿिए खे सम्झाइण जूं। हमरा में वियो की ॾाढे टाट फूट सां हुजे, अॼुकल्ह बि इहा आहे वॾे रोब ताब सां दुकान ते जो चढ़ियो हिकु ॾाको ॿियो ॾाको, थोरो तवजो आहे? अबा तवजो तवजो ओ बुज़ुर्ग, थोरो तवजो। दुकान ते जो चढ़ियो त हिन जे पेट में हिकु वकड़ जो पियो त हिन खां हवा अची, इहो आहे बि कोन। पोइ अहिड़ो माण्हू तव्हांखे नज़र अचे थो जेको बाथरूम में न वञे? अहिड़ो को माण्हू सुझेव थो? वॾनि खां पुछो, मथां अहिड़ो को उन्हनि ॾिठो हुजे जेको बाथरूम में वञे न खाए पीए पर बाथरूम में न वञे? ज़रूरत आहे इहा, जेके पेट आहे इहो बाथरूम में वेंदो हा न भाउ? हो जो वीचारो मथे चढ़ियो त पेट में जो वकड़ आयुसि त धमाके सां हवा निकिरी वियसि, हवा निकिरी वियसि त उहो जेको रोब कयूं पियो अचे पियो त उहो लॼी थी पियो। अलाह न करे कंहिंसां ईअं महफ़िल में जो कंहिं हवा जो धमाको थिए त ज़ाहिर आहे माण्हू करे नटाईंदा साईं पंहिंजे मां खिलंदा, पाण बि लॼी थींदो त मूंखां इहा हालत थी वई। दुकानदार ॿुधो हुनजो आवाज़ त दुकानदार ॾिठो त हमरा जी लही किरी पई। हाणे छा करे? चुप थी वियो दुकानदार वारो पंहिंजे कम में लॻो, हिन जो रोब जेको उहो किरी पियो अचे। दुकानदार खे चवंदा फलाणी शइ ॾेई, दुकानदार हिन ॾे ॾिसी करे थोरो तवजो कयो, ॾिसी करे दुकानदार चयो साईं छा खपे? हुन ॾे फलाणी शइ, चवंदा थोरो ॾाढियां ॻाल्हाए। दुकानदार चयो थोरो ॾाढियां ॻाल्हाए, थोरो मां कननि खां घबरो आहियां। चई हिन खे हाणे पक पइजी वई त मूं वारो धमाको हिन न ॿुधो आहे, न ॿुधो आहे त हिन ते जेको पोहियो असर हो उहो कुझु डरो थियो। हाणे वरी हिन जो रोब साॻियो थी वियो त वरी हुन ते फलाणी शइ चई थोरो ॾाढियां ॻाल्हाए, मां थोरो कननि खां घबरो आहियां, थोरो ॿोड़ो आहियां। हाणे हिन खे पक थी वई त मूं वारो धमाको हिन न ॿुधो, हाणे हे वरी टाइट थी वियो। इहा ॻाल्हि अलाह खे वणी। कुझु ॾींहंनि खां बाद में दुकानदार फोत थी वियो, कंहिं अलाह वारे ॾिठुसि त जन्नत में पियो घुमे। उन चयुसि तोसां हे रब जो करम कि मां हुनजो अयब ढकियो, अलाह मूंखे ढके। मां ॿोड़ो त हुयुमि कोन, पर हुनजी जेको रोब लय हुई उहा हुनजी किरी पई मुंहिंजे आॾो। मां हुनजी लय खे बचाइण जे लाइ पाण खे घड़ी सवा जे लाइ ॿोड़ो कयो। अलाह खे इहा मुंहिंजी ॻाल्हि वणी वई। अलाह फरमायो त बाना तूं मुंहिंजे बाने सां भलाई कजे, भला मां तुंहिंजा अयब ढके। परचण में एतिरी ॻाल्हि कंदो कोन पुछंदो त साईं ज़ाहिद ख़ान, हा साईं त मां ज़ाहिद ख़ान, अलाह साईं ज़ाहिद जे चवण खां पोइ परचे न पंहिंजे मुंहं सां चढ़ो, ज़मीन ते हुजो, केलनि में हुजो, बाग़नि में हुजो, कमकार सां हुजो, गाॾीअ में हुजो, पंहिंजे रब सां तालुक़ु ॻंढियल हुजे, अलाह कंहिंखां सवाइ बि तव्हांखे माफ़ करे छॾियो। पर छड़ो तवजो होॾे हुजे। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा पाण सां निस्बत जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे इमामुल अंबिया साईं जो सही नमूने रस्तो अलाह से नसीब फरमाए। असांजो तरीक़ो भाई देवबंदी बरेली जीअं मां ॿुधायो न, इहे शहरनि जा नाला आहिनि, पोइ हिते असां खणी हुननि खे मसालो बणाए छॾियो आहे, कुझु कोन्हे वको। असांजो अलाह हिकु, असांजो नबी हिकु, असांजो किताब हिकु, क़ुर हिकु, क़िबलो हिकु, कलमो साॻियो, पोटको साॻियो, रसूल जी सुनत साॻी। पर इहे थोरियूं थोरियूं जेके आहिनि उहे बि जेकॾहिं तव्हां सोचींदव त मां सम्झां थो त पोइ तव्हांखे को भुलाए न सघंदो। मुला मोली असांजो माइट हुया, उन्हनि जो हिकिड़ो घरड़ो हुयो अकेलो। पोइ मूंखे हमरा ॿुधायो त पुराणे वक़्त में असांजे क़ब्रिस्तान ते हिकिड़ो फ़क़ीर मुजावर रहंदा आहिनि। क़ब्रिस्तान ते अॻु में जेके मुजावर रहंदा आहिनि उहे इन जे करे रहंदा त क़बरुनि जी थोरी राति जो बि हिफ़ाज़त थिए त मथां को जानवर वग़ैरह को ढंग जो अचे क़बर खे कोटे, इन जे करे अक्सर करे क़ब्रिस्तान में के माण्हू अचे रहंदा, उन्हनि खे मुजावर कोटींदा। पोइ माण्हू उन्हनि सां ग़रीबनि गुरबनि सां उन्हनि सां तावन कंदा त राति जो पोइ ॾींहं जो उथी वरी क़बरुनि वबरुनि जो ख़्यालु कंदो, का त मिटी विटी हेॾे थियल आहे त वरी हुनखे ढके छॾींदो। ईअं हुयो की उहो फ़क़ीर साहिबु, पोइ उन बि माण्हू चालाक उहो फ़क़ीर बि चालाक हो। पोइ ॾिठईं त फलाणे घर ॾे ॾिठईं हमरा हेॾे वञे थो, पुछे साईं काॾे थो वञे? चई पीर ॻोठे। मां पंहिंजे सचो थो वाक़ियो ॿुधायो आहे, ग़लति ॻाल्हि नथो कयां, पीर ॻोठ थो वञा। ॾिठईं त भैया हिन जो घर ख़ाली आहे, हीअ पाण वञे थो हेॾे, बसि हे सिधो फ़क़ीर सिधो अचे हुननि जे घर पहुतो। पुराड़ी घर में उन फ़क़ीर साईं ख़ैर में? हा मां ख़ैर में आयुमि। ॾे हाल अहिवाल फ़क़ीर साईं। हाणे पुराड़ी वटि वेठो, उन्हनि वरी मखण बि ॾिनोसि, मखण हुया, हुननि ॾिनोसि मानी लसी वसी खा बाबा, खाधई मानी। अवा फ़क़ीर साईं थोरो हवाल त ॿुधायो। उहा पुराड़ी पई पुछे मूंखे हमरा ॿुधायो त हीअ वाक़ियो थियो, हे सचो वाक़ियो अजाई न आहे। पुछईं सा अवा ॿिए ख़बर भला तूं क़ब्रिस्तान में रहीं थो? की अमा इहे राति जो वीचारा मोट निकिरी ईंदा आहिनि, पोइ मिड़ई कचहरी कंदा आहियूं। उहो मोलनि जे लाइ पियो चए त इहे राति जो निकिरी ईंदा आहिनि, ख़बर हुन पुराड़ीअ खे पियो चए इहे निकिरी ईंदा आहिनि, पोइ वरी मूंसां मिड़ई कचहरी थींदी आहे। हा भाउ तोसां कचहरी कंदा आहिनि? हा मां कचहरी कंदा आहिनि। हा भाउ माशा अल्लाह, हा भाउ। पोइ असां वारनि जो हाल ॾे,
दुकाननि जो चयो उहो ॾाढो चङो हूंदो ॾाढो पर हाणे कल्ह राति हुन सां कचहरी थी कुझु मुंझो पियो लॻे बाबा छो मुंझो चई खारकुंडी मौसम ई तव्हां शायदि हुनजे लाइ कुझु कयो कोन्हे अरे अबा खारकुंडी कई हा चए खारकुंडी करे थोरी तकलीफ़ हुयसि ॾाढो मुंझो हो चए हक़ीक़त इहा त मां आयुमि हिन जे करे त तव्हांखे ॾसां चयो पोइ कीअं कयूं चयो हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी खारकूं चए बाबा मां रखियो अथमि हिकिड़ो पिंडो खारकुंडो भरे इहो रमज़ान जे लाइ रखियो अथमि त मथो 2-3 महीना आहिनि रमज़ान ईंदो त इहो खारकूं कढंदासीं पर अबा मां जे उन अबड़े अथऊं इहो घोर खारकूं पिंडो तूं खणी बसि इहे पिंडे खे ॾकर ॾेई खयूं हले हाणे उहो जेको इहो हाल त पोइ अहिड़ा माण्हू अहिड़नि साधन सां ईअं थींदो त मां राति जो कचहरी कंदो आहियां हलनि सां तव्हां वारो ॾुखियो हुयो इहो मिड़ई मां जीअं ॿुधायुमि त पेट माण्हू खाई वियो उहो जो मालिक मोटी आयो चए फ़क़ीर सां हीअं आयो त हीअं मसइलो अड़े चंडरी फ़क़ीर सां कीअं कचहरी कंदा मोल उहे चई त न मूंखे त ॿुधाई त राति जो निकिरी दाल मिड़ई थो पोइ पिंडो कढी वियो खां हाणे ईअं अटकलो सटकलो बि पियूं हलंदियूं तंहिंजे करे इन्हनि अटकलनि खां बि बचणु खपे तव्हां थोरो सोचींदमि त मां सम्झां थो ॻाल्हियूं साफ़ अब मां हे काॾे मुंहुं कयूं वेठो आहियां हितां हितां हेॾे अॻिते कहिड़ो शहर आहे न न न हीअ शहर पंहिंजो लाड़का हेॾो कोटमीर मां हा न हाणे मां जो हिते विया मुंहिंजो ॾाढो क़ुर पाक पियो हुजे ऐं मां तव्हांखे चवां त कोटमीर हेॾे न हेॾे आहे अछी ॾाढी बि क़ुर पाक बि टेबल ते पोइ तव्हां कहिड़ा मञीदा त क़ुर ॿाॾो अथसि मौलवी बि आहे तव्हां कहिड़ा मूंखे सचो चवंदा कोई न मञींदो छो क़ुर पाक बि मुंहिंजे ॾाढो आहे अछी ॾाढी बि आहे पटको बदल कोन्हे अला कंदो नसीब थींदो पटको बि वधां पोइ जो मां तव्हांखे हिते वेही करे हिन तव्हांजे कोड़ल खाना जे उताक में नारे जे साहिब जे उताक में वेही चवां त कोट मीर मोहम्मद मुंहिंजे हेॾे हिन सॼे पासे ॾे आहे माना उत्तर में आहे त तव्हां हिकु ॿिए खे इशारो कंदो त या त मौलवीअ जे दिमाग़ खे अॼु छा थियो आहे हा जो हणी थो अलाए छो ईअं थो करे हिकु ॿिए खे टूटियूं हणंदो हे मौलवी साहिबु छा थो चए क़ुर पाक जे ॾाढो ॿी कईंदो वञे हा न वरी ॿियो जो अचे उहो चए त न कोट मीर मोहम्मद पोइ हिन कोड़ल खाने जो उताक खां हेॾे ओलह में आहे थोरे उन ॾाढो बि क़ुर पाक हुजे अछी ॾाढी हुजे तव्हां न मञींदव थोरे नमाज़ पढ़ंदा हो न पढ़ंदा हो ॾाढी अथव न अथव तॾहिं बि तव्हां असांजो ख़्यालु न कंदो हिते मौलवीअ जी परवाह न कढंदो छो न कढंदो तव्हांखे ख़बर आहे त मौलवी साहिबु ॿाहिरियों आहे हिनखे वीचारे खे दिमाग़ खे चकर अची वियो आहे सम्झ में तरफ़ नथा अचनि तंहिंजे करे पोइ तव्हां अर्ज़ु कंदव त साईं मौलवी साहिबु तव्हां ॿाहिरों जा आहियो हितां जा न आहियो असां खां पुछो साईं कोट मीर में हेॾे अथव ॾखिण में ईअं चवंदो ऐं इहो ऐब बि कोन्हे चवंदो ॾखिण में हाणे तव्हां मौलवीअ जी परवाह न कढी छो न कढेव जॾहिं तव्हांखे पाण खे ॼाण आहे पर जे तव्हांखे पाण खे ॼाण न हुजे त पोइ पाण में विढ़ंदो त मौलवी क़ुर ते कूड़ ॻाल्हाईंदो छा हा पोइ चवंदो पोइ हुन जो चयो त हेॾे उत्तर में हुनजो चयो त ओॾह में ॿिन्ही में हिकु सचो हूंदो न पोइ हीअं चवंदो पाण में इख़्तिलाफ़ करे विझंदो इख़्तिलाफ़ ईअं अथव बाक़ी जेकॾहिं तव्हां थोरो पाण सोचींदव क़ुर पाक पाण पढ़ंदो त मुला मौलवी ज़ाकिर ॿुधाए कोन सघंदो न छो त तव्हांजी उहा पाण शइ ॾिठल हूंदी हाणे हिकिड़े खे जो चयो त कुलो वला हाणे मां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयां हाणे मूंखे नंढड़नि ॾेखारियो मोबाइल ते अहिड़ो टीवीअ वारो पुछे थो छोकिरनि पढ़ियलनि खां कॉलेज वारनि खां त आख़िर ज़मान नबीअ जो नालो छा आहे हिकु ॿिए ॾिसनि था खिलनि था न टाइम था पुछे थो क़ुर में सीपारा घणा कुंडा ॾिसनि हालांकि पाण खे अलाए छा सम्झनि था चवनि था त मुला त जे दुनिया में ॿार पियो अथऊं हाल पंहिंजो इहो आहे जो न क़ुर जी ख़बर आहे न आख़िर ज़मान नबीअ जी ख़बर आहे त असां उम्मती कंहिंजा आहियूं इहो हाल आहे असांजो ऐं वरी पोइ जेॾी महिल वेहंदासीं त पोइ बस वॾा कंदासीं त मौलनि जो मथो ख़राबु बाबा असांजो ई मथो ख़राबु पर क़ुर पाक पाण पढ़ियो त कम अज़ कम असांजे चकरनि खां त बचो नी असांजे हिन चालाकियुनि खां त बचो नी त राति जो मैयत असां सां कचहरी कंदा इन खां त कम अज़ कम बची वेंदव न पाण पढ़ो क़ुर पाक पाण पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो इनशा अलाह को मदद बि घुरो अलाह कंदो तव्हांखे अलाह साईं तव्हां असांखे दर बदर न कंदो बाक़ी जेकॾहिं न पढ़ंदो त पोइ इख़्तिलाफ़ थींदो त बाबा क़ुर पाक मौलवीअ जा ॾाढो चए पियो कोट मीर में हेॾे आहे इहो कूड़ ॻाल्हाईंदो छा पोइ ईअं इख़्तिलाफ़ थींदो मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए टाइम शायदि मानीअ जो बि वेझो थी वियो आहे उहे बि मसइलो आहे त जॾहिं मानी तयारु हुजे त पोइ निमाज़ पढ़िजे या मानी खाइजे मानी तयारु हुजे निमाज़ पढ़िजे या मानी खाइजे पोइ बुज़ुर्ग लिखियो आहे त निमाज़ पोइ पढ़ो अॻु में मानी खाओ मानीअ जी एॾो वॾो मसइलो आहे छो चए न हूअं मानी निमाज़ में बीठा हूंदव त ख़्यालु हूंदो आहे त अलाए ॿूटियूं हूंदा अलाए न हूंदा अॻु में खाई जान त छॾायो पोइ जेको थियो
बहरहाल मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां बि जल्दी कुझु अल्लाह जे ॾिनल नेमत मां खे ॿुधायां थो। शुरूआत कयां थो रब करीम जे आॾो निमाणो अर्ज़ ॿोलनि त ख़ातिमा ना